एक बार हिकिड़ा दरवेश हिकिड़े घर जे ॿाहिरि बीठा, बरसाति पई पए। अचानक हिकिड़ी अर्थी वई। महात्मा ॾिसण लॻा, मथे हिकिड़ी माता वेठी हुई। उन खे हिकिड़ी माईअ चयो, केरु गुज़ारियो आहे? चई फलाणो गुज़ारियो आहे। चई काॾे वियो आहे? सम्झो था भाई, नरक वियो आहे, स्वर्ग वियो आहे, या वैकुंठ वियो आहे? काॾे वियो आहे? कीअं पतो पए? या त नरक वियो आहे, या त वैकुंठ, उन्नति अधोगति, या त उन्नति। छा थी आहे? प्रगति थी आहे। उहा माता छा थी चए, बीहो मां पतो थी करे अचां। इहा ॻाल्हि संतन ॿुधी हेठि जेके बारिश को बचण जे लाइ छांव में बीठा घर जे, चवनि था असांखे ज़िंदगी गुज़री वई, भजन साधन कंदे असांखे त पतो न पवंदो आहे। ये संसारी माण्हू, ये माई बीठी आहे, अचे थी हाणे पतो थी करे अचां। हाँ, ये कीअं पतो करे ईंदी? ॾिसां त, उत्सुक थिया। एतिरे में माई वई, ऐं 5 मिंट 10 मिंट गुज़रिया, ऐं अची करे पंहिंजी सहेलीअ खे चवण लॻी, अरे भेण, फलाणो त वियो नरक, वियो वियो छुटो वीचारो, बर्बाद थी वियो, जीवन जायो हलीसि। संत जा 12 वॼी विया। कोई वॾो शहर हुजे, कीअं कजे? माईअ खां पुछांसि। एतिरे में संयोग अहिड़ो, 15-20 मिंट थिया, ॿी अर्थी वई। हाणे हुन माता चयसि त हाणे ॿुधाए इहो प्राणी काॾे वियो आहे? चई इजो पतो करे आयो। वरी वई, 10 मिंट 15 मिंट विया। चई हे त वियो वैकुंठ वियो, तरियो तरियो, पाण तरियो, पतो न घणनि खे तारियो हूंदो। हाणे संत जा पेर हली पिया। चई कमाल आहे, इहे कहिड़ी विज्ञान हिननि वटि अची वई, एॾो गंभीरता सां पतो था कनि पिया। हाँ, वियो संत, वियो उन्हनि जे मकान में, संतनि खे ॾिसी हैरान थी विया। उहो संसारी माण्हू आहे, निपट। माता उथी करे प्रणाम कयो, बाबा तव्हां असांजे कुटिया में कीअं आयो? चई मन में संशय आहे, तव्हां ॿई मायूं छा था ॻाल्हायो पाण में? मां सभु वेई ॿुधां पियो। तव्हांखे कीअं पतो पवंदो आहे केरु नरक वियो केरु स्वर्ग वियो? चई मूंखे पतो न आहे, इहे माई वञी करे पतो करे ईंदी आहे, मूंखे ॿुधाईंदी आहे, ग़रीब माई। चई अम्मा तोखे पतो पवंदो आहे? चई हा हा। कीअं पतो पवंदई? चई तव्हां मूं ई पतो। चई असांखे त पतो न पियो आहे, ज़िंदगी गुज़री वई। चई मतिलबु तव्हांजा सत्संग ॿुधी करे पतो पियो आहे? कीअं पतो पियो अथई? चई 2 अर्थी वयूं। हा। चई पहिरियों वियो नरक, ॿियो वियो वैकुंठ। कीअं? चई पहिरियों जेको नरक वियो, मां चुपचाप बीठमि वञी, जेके वञनि पिया, हिक बि माण्हूअ जे अखियुनि में आंसू न हुया। अॻिते जीअं संगत वई, अर्थी खणी करे विया, पोयों वारा माण्हू चवनि पिया सुठो थियो वियो, 10,000 मुंहिंजा खाई वियो चंडो। हा, ॿियो पियो चएसि ॾाढो परेशान कयो वई, असांखे मकान न पियो ठाहिण ॾे। हा, रत पियो असांजी। टियों पियो चए मुंहिंजी शिकायत करे आयो बेवजह। चौथों पियो चए मुंहिंजे भाउ सां लड़ाई कई। सुठो वियो, जॻह ख़ाली थी। निभाइणो त पए थो, वञी करे मुंहुं ॾेखारे अचिबो आहे, बाक़ी भॻवान बढ़िया कयो, सुठो कयो, पतो पइजी वियो नरक वियो। माण्हू जेके दुखी हुजनि, जंहिं मूं परेशान हुजनि, त उहो माण्हू काॾे वेंदो? संत चई वाकई आहे त असली कसौटी आहे। अच्छा अम्मा तोखे उनजो कीअं पतो पियो जेको वैकुंठ वियो? बाबा छा ॿुधायो, अर्थी जेकी वई, परावा बि रोअनि पिया, पंहिंजा त रोअनि पिया, परावा बि रोअनि पिया, नंढा नंढा ॿार बि रोअनि पिया। चवनि पिया छा त माण्हू हुयो, संसारी वेश में कोई महापुरुष हो। सभु पिया रोअनि। चवनि पिया मूंखे ईअं प्यारु कंदो जीअं पुट खे प्यारु कबो आहे। मुंहिंजी ग़रीबीअ में हिन मदद कई। ॿियो पियो चए मूंखे लख रुपए जी दवाऊं वठी ॾिनी, कुझु बि न हो, मुंहिंजा प्राण इन सेठ जी बचाया। चओ हरे राम। चौथों हिकिड़ो उन्हनि जो वञे पियो नौकर हुयो, जारो जार पियो रोए, छा थियो भाई? चई मां पंहिंजो सेठ गुम न कयो आहे, सेठ मुंहिंजो खोइजी न वियो, मां त लॻे थो भॻवान खां विछड़ी वियो आहे। ओहो, मूंखे एॾो हिन प्यारु ॾिनो, अपनापन ॾिनो, एॾो ख़्यालु कयो, 7 जन्म वठी करे मां फोकट में नौकिरी कयां त इन जा थोरा न लहनि। हाणे ॿुधायो बाबा तव्हां इहो माण्हू काॾे हूंदो? संतनि जे नेत्रनि में जल भरिजी आयो। हा मां तूं बिल्कुलु सही थी चए, तुंहिंजो आईनो बिल्कुलु ठीकु आहे, तुंहिंजो यंत्र परीक्षा जो बिल्कुलु सही आहे, इहो 100% वैकुंठ में वियो हूंदो। हा हा, जेको जीवन ई ॿियनि जे लाइ थो जीए, जंहिंखे ॿियनि जो दुख पंहिंजो दुख आहे, उहे माण्हू काॾे वेंदा? वैकुंठ ई त वेंदा।
चओ हरे राम।